अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जे पारां बजट जे हिन ख़ुसूसी प्रोग्राम में मां आहियां मुंहिंजो मेज़बान फयाज़ नाइच। नाज़रीन, जिते बजट ऐं मईशत जूं ॻाल्हियूं हलनि थियूं उते ज़ाहिरात जेको मुल्क खे वॾे अरसे खां वठी हिकिड़ो मसइलो दरपेश आहे, उहो मसइलो आहे बिजली जेको जी अणहूंद ऐं खोट, जंहिंजे करे जेको आहे काफ़ी अरसे खां वठी मुख़्तलिफ़ हिकमत अमलियूं मुख़्तलिफ़ जेके आहिनि मनसूबा जेके आहिनि उहे साम्हूं ईंदा रहनि था ऐं उनमें ख़ासि तरह ते जेको आहे वॾे अरसे खां वठी पाकिस्तान जी लॻभॻि समूरी क़यादत जेका आहे उहो जुमिलो केतिरा ई दफ़ा वरजाए चुकी आहे त पाकिस्तान जो मुस्तक़बिल जेको आहे उहो थर कोल ते आहे, जितां पाकिस्तान तमामु घणी बिजली जेका आहे उहा पैदा करे सघे थो। थर कोल जे हवाले सां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मनसूबा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी जेका आख़िरी हुकूमत हुई 90s में, उन वक़्तु जेको आहे पंहिंजो हिकिड़ो मनसूबो जोड़ियो वियो हो, जेको सीपा हिकिड़ी कंपनी हुई गोल्डन वू जी, उन सां उहो मुआहिदो कयो वियो हो। केटी बंदर ते 5200 मेगावाट जो बिजली घर जो मनसूबो हुयो उहो ख़तमु थी वियो। उनखां पोइ थर जे हवाले सां जेके बि ॻाल्हियूं थियूं, शौकत अज़ीज़ साहब खे वज़ीर आज़म हुतां चूंडायो वियो, चयूं त इहो वज़ीर आज़म थींदो ऐं उन थर मां चूंडबो त थर जी तक़दीर बदिलजी वेंदी। उहो कुझु कोन थियो। वरी पीपल्स पार्टी जी हुकूमत आई त इहो चयो पियो वियो त शायदि जेको आहे पंहिंजो बेनज़ीर साहिब जो विज़न हुयो थर कोल जे बारे में, उन्हनि बि पंहिंजा 5 साल पूरा कया। अरबाब रहीम साहिबु उनखां पहिरें जॾहिं वज़ीर आला हुयो, चवंदा थर जो वज़ीर आला आहे त इन लाइ थर जी क़िस्मत तब्दील थींदी। हींअर 7 साल आहे पीपल्स पार्टी सिंध जे अंदरि हुकूमत करे पई, पर अञा ताईं उहो थर कोल जे हवाले सां का ख़ासि पेशरफ़ न थी आहे। उते जेको हिकिड़ो ख़ासि मनसूबो जेको हाणे ताज़ो जंहिं ते ॻाल्हि ॿोल बि थी, डॉक्टर समरबंद मुबारक साहिबु जेको आहे उते हिकिड़ो अंडर पंहिंजो ग्राउंड गैसिफिकेशन जे तहत जेको आहे उहो हिकिड़ो मनसूबो जेको हुन कयो आहे ऐं उते हिकिड़ो ई इहो आहे, चवनि था त 1 मेगावाट जेका आहे उहा बिजली पैदा थी आहे बकौल हुनजी। हालांकि मां पाण आई विटनेस आहियां त इहो साॻी जेका आहे शोबदेबाज़ी जेका आहे उहा कई वई। जॾहिं राजा परवेज़ अशरफ जेको आहे उहो वज़ीर आज़म थियो हुयो, उहो पाण आयो हो, हितां कराची मां सहाफ़ियुनि जी टीम वई, असां बि हुन में गॾु हुआसीं। उते चवंदो बाबा हीउ जेको आहे फिल्म ॿारे ॾेखारियो वियो, चयो त भई बसि हाणे सॼो मामिलो ठीकु थी वियो आहे, पर उनखे बि काफ़ी टाइम थी वियो आहे, अञा ताईं उहो मनसूबो न थियो आहे। इहो जेको गैसिफिकेशन जो जेको इहो मनसूबो आहे जंहिंमां बिजली पैदा करण जी ॻाल्हि हुई, छाकाणि त उते जेके प्रेज़ेंटेशन थियूं डॉक्टर समरबंद मुबारक साहिबु चयो हुयो त मां इन मां वज़ीर आज़म साहिबु तव्हांखे मां इन मां डीज़ल थो पैदा करे ॾियां, पोइ तव्हां उहो कढी वञी भली दुनिया जे जिते बि मुल्क में वञी जेको उनजी जेका यूटिलिटी ठाहियो। अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कयूं वियूं जेके मिसाल तौरु बिल्कुलु न सम्झ में ईंदड़ ॻाल्हियूं हुयूं। अॼोके हिन प्रोग्राम में हुन समूरनि मामलनि ते ॻाल्हाईंदासूं। असां सां अॼोके प्रोग्राम में साईं महबूबुल्लाह शाह साहिबु जेके आहिनि उहे असां सां गॾु आहिनि। साईं सेक्रेटरी टू प्राइम मिनिस्टर रहिया आहिनि बेनज़ीर भुट्टो साहिब जे दौर में। उनखां अलावा मुख़्तलिफ़ जेके आहिनि वॾा प्रोजेक्ट्स जेके रहिया आहिनि। ख़ुदि इहो जेको पंहिंजो जेको केटी बंदर पावर प्रोजेक्ट जे हवाले सां बि साईं जेको आहे इनिशियल ॾींहंनि में जॾहिं उनजी सॼो मामिलो हुयो त उनखे साईं लुक आफ्टर पिया कयो। उहो सॼियुनि ॻाल्हियुनि जे हवाले सां साईं सां गुफ़्तगू कंदासूं। अचो त उन गुफ़्तगू खे कयो साईं, तव्हांजी वॾी महिरबानी शाह साहिबु। महिरबानी। हीउ जेको मूं इंट्रो ॾिनो पिए थोरो बैकग्राउंड पंहिंजे नाज़रीन खे सम्झाइण लाइ, थर जे कोल ते ॻाल्हियूं जाम थियूं आहिनि ऐं हर का वक़्तु जेको आहे मुख़्तलिफ़ चयूं त हाणे हेतिरी थी वई आहे, हाणे फलाणे सां सिंध कोल अथॉरिटी बी साहिब जे दौर में ठही हुई, पोइ वरी उहा वरी कोल एंड एनर्जी बोर्ड ठही वियो, वरी अलाए छा खां छा थियो। हिन सॼे प्रोसेस खे तव्हां त उन्हनि ॾींहंनि खां वठी मतिलबु जॾहिं बेनज़ीर साहिब जे दौर में इहो केटी बंदर वारो पावर प्रोजेक्ट ठहियो पिए, तव्हां कीअं था ॾिसो सॼे उन वक़्त खां वठी हिन ताईं जेके ॻाल्हियूं आहिनि? सही, तव्हां जेका ॻाल्हि कई सो उन ॻाल्हि खे खण त थर कोल ते पहिरियों ऐं आख़िरी दफ़ा जेको कमु थियो सीरियसली उहो थियो जॾहिं बेनज़ीर साहिबा प्राइम मिनिस्टर ही 95-96 में, ठीकु आहे। ऐं मां उन वटि बोर्ड ऑफ इन्वेस्टमेंट जो सरबराह हुयुसि। इहो प्रोजेक्ट थर कोल जो केटी बंदर जो इहो मां डिज़ाइन कयो। यूरोप में, अमेरिका में, चाइना में, ऑस्ट्रेलिया में, हांगकांग में इन जी मार्केटिंग कई इन्वेस्टर सां त भई इन में हे सुठो प्रोजेक्ट आहे, टेक्निकली वायबल आहे, कमर्शियली वायबल आहे ऐं इन में इन्वेस्टमेंट कंदो तव्हांजे लाइ बि सुठो, पाकिस्तान लाइ बि सुठो। ऐं पोइ 5-6 इन्वेस्टर हुननि जा सुवाल जवाब जेके थींदा रहिया उन्हनि खे जवाबु ॾिना
नेठ ॿिनि टिनि मां हिकिड़े सां एग्रीमेंट थियो जेको सीपा जंहिंजो तव्हां नालो हूंदो ठीकु आहे साईं। पोइ वरी अमेरिकन कंपनी आई, उन्हनि वरी सीपा खां इहो प्रोजेक्ट ख़रीद करे वरितो ठीकु आहे। सो पहिरियों हांगकांग जो ग्रुप हुयो, पोइ हिकिड़ी वॾी अमेरिका जी कंपनी जेका 35,000 मेगावाट बिजली तयारु करे थी ॿियनि मुल्कनि में। सो माना तमामु वॾियूं पार्टीज़ इन में आयूं। हुननि पंहिंजो दफ़्तर खोलिया, हुते माण्हुनि खे नौकरी किन खे रखियऊं, कराची में दफ़्तर, इस्लामाबाद में दफ़्तर, ऐं हिन प्रोजेक्ट ते कमु शुरू कयूं। पर पोइ जीअं पाकिस्तान जी सियासत आहे, उन सियासत जी नज़र थी वियो, उहो प्रोजेक्ट ॿी हुकूमत आई त उन्हनि कैंसिल करे छॾियो ठीकु आहे। 97 में इहो कैंसिल थियो, 28 साल इन खे थी विया, 18 साल सॉरी। वरी इन खे कंहिं प्रोजेक्ट खे सीरियसली न वरितो। हाणे जेको अख़बारुनि में जो तव्हां ॻाल्हि कई त वक़्तन फ़वक़्तन जेका अख़बारुनि में, मीडिया में, टेलीविज़न्स ते जेको ज़्यादातर जंहिं प्रोजेक्ट जो ज़िक्र ईंदो आहे उहो आहे अंडरग्राउंड कोल गैसिफिकेशन जो। आम कन्वेंशनल थर्मल पावर में बिजली पैदा करणु उहो मीडिया में घटि आयो आहे ठीकु आहे साईं। हाणे ही जेके आहिनि डॉक्टर समर वारा, अपेरेंटली हुननि जी मीडिया मैनेजमेंट ॾाढी सुठी आहे, पब्लिक रिलेशनिंग ॾाढी सुठी आहे। हिकिड़े मेगावाट जे लाइ 25 दफ़ा अख़बारुनि में, टीवी ते ॻाल्हियूं आयूं आहिनि ठीकु आहे साईं। ही जेको सिंध हुकूमत जो पंहिंजो जेको थर्मल या कोयले ते को इन्हनि जो को पब्लिक खे ॼाण ॾियण जे लाइ को ब्रीफिंग्स ॾियणु, वक़्तनि फ़वक़्तनि माण्हुनि खे हिकिड़ो कॉन्फिडेंस ॾियणु त भई तव्हांजे लाइ असां हीअ करे रहिया आहियूं, हिन वक़्तु हीअं थींदो, हिन वक़्तु हीअं थींदो, उते ख़ामोशी आहे। हिन पासे ॾांहुं तमामु ज़्यादा जेको आहे सुठी पब्लिसिटी आहे। हाणे अॼु इहा छाकाणि असां 2-4 दफ़ा हिन ते ॻाल्हायो आहे, हिन ते मां इलाही 8-10 आर्टिकल्स मुंहिंजो छपियो आहिनि अख़बार में। पर अॼु मुंहिंजो इहो इरादो आहे त मुंहिंजो तव्हांजे हिन प्रोग्राम सां नाज़रीन खे चंद स्पेसिफिक डेटा ऐं फैक्ट्स जूं ॻाल्हियूं कयूं त हुनजे ज़हन में इहा ॻाल्हि वेहे त कहिड़ियूं ॻाल्हियूं चङियूं आहिनि पाकिस्तान ऐं सिंध जे लाइ ऐं कहिड़ियुनि ॻाल्हियुनि खां परे रहणु घुरिजे ठीकु आहे साईं। हाणे हीउ जेको कोल गैसिफिकेशन जो आइडिया आहे या टेक्नोलॉजी, इहा टेक्नोलॉजी कोई 150 साल पुराणी आहे, का नई शइ न आहे। कोयले मां अंडरग्राउंड गैस पैदा करे उन मां बिजली बि ठाहे थी वञे थी, उन मां लिक्विड ऑयल बि ठाहे वञे थो जेको तव्हां कारनि में विझो या ट्रक्स में विझो उनखे हलाइण लाइ, उन मां प्लास्टिक्स ऐं केमिकल इंडस्ट्री बि हले थी पई। सो एज़ एन आइडिया इहो 150 साल पुराणो आहे। पर 150 साल पुराणे हुजण जे बावजूदि दुनिया में जेके बि कोयले ते बिजली पैदा थिए थी, जेको लखे मेगावाट्स में आहे, अंडरग्राउंड कोल गैसिफिकेशन मां जेका बिजली पैदा थी थिए सा उन कोयले जी जेका मजमूई बिजली आहे उन जो 2 या 3% बि न आहे ठीकु आहे। हाणे जेका ॻाल्हि 150 साल खां जेका टेक्नोलॉजी दुनिया में वाक़िफ़ आहे, 150 साल खां पोइ बि सिर्फ़ु 2 या 3% उन मां बिजली पैदा थी थी कोयले मां। वजह छा आहे? टेक्नोलॉजी मौजूदु आहे, सॼे माण्हुनि खे ख़बर आहे। पाकिस्तान में भले हाणे इस्तेमालु थिए पर ॿिए यूरोप में, अमेरिका में, ॿियनि एशियन मुल्कनि में मूं अर्ज़ु कयो 150 साल खां हले थी। 150 साल हुअण जे बावजूदि जेकॾहिं सिर्फ़ु 2 या 3% बिजली पैदा थिए थी कोयले मां, जेको टोटल कोयलो आहे उन मां कोल गैसिफिकेशन जी सिर्फ़ु 2 या 3%, वजह इहा आहे त उन जूं 2-4 चङियूं ॻाल्हियूं आहिनि त 3-4 ख़राबियूं बि आहिनि। पोइ उन करे माण्हू प्लस माइनस जॾहिं तौर करे थो त नेगेटिव फैक्टर ज़्यादा था थियनि। इन जे करे 150 साल पुराणी हुअण जे बावजूदि इहा आम तरीक़ो न थियो आहे बिजली पैदा करण जो ठीकु आहे। हाणे इन में हिकिड़ी त ॻाल्हि जेका साफ़ चङी ॻाल्हि आहे सो इहा आहे त ज़मीन खां मथे
पोल्यूशन नथी थिए, गदलाण न थी। ठीकु आहे साईं, गैस आहे उन मां को कार्बन डाइऑक्साइड नथी वञे, उन मां ॿियो पोल्यूटेंट्स कोन था निकिरनि, सो अबव द सरफेस इट इज़ क्लीन, पर बिलो द सरफेस उन जा पंहिंजा मसइला आहिनि घणा। ठीकु आहे, जॾहिं तव्हां ट्रिगर करे कोयले खे डिस्ट्रॉय करे गैस था पैदा कयो त उन मां ॿियूं घणियूं पॉइज़नस गैसिस पैदा थियूं थियनि थियूं, जेके तव्हांजे अंडरग्राउंड जेको वाटर रिज़र्वायर आहे उन खे मुतासिर करे थो, ऐं अंडरग्राउंड ॿिया जेके तव्हांजा मिनरल्स आहिनि कोयले खां अलावा बि उहे बि उन में जेकॾहिं डैमेज थी था वञनि त तव्हांखे अंदाज़ो न आहे त अंडरग्राउंड जेके इफेक्ट्स आहिनि उन जा नेगेटिव उहे एतिरा आहिनि जो उन जे करे घणा माण्हू उन में हिकु इन्वेस्टमेंट नथा कनि। हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे। ॿियो, इन जी कास्ट ज़्यादा आहे। कन्वेंशनल ट्रेडिशनल कोयले मां बिजली पैदा करणु ऐं अंडरग्राउंड कोल गैसिफिकेशन मां पैदा करण में आम तौर ते दुनिया जे ॿियनि मुल्कनि जो मां एवरेज वठी तव्हांखे ॿुधायां त आम कोयले मां बिजली जेकॾहिं पैदा कजे त उन जी ऐं को अंडरग्राउंड गैसिफिकेशन में ₹1 जो पर यूनिट फ़र्क़ु थिए थो, ₹1। हाणे प्रैक्टिकल ॻाल्हि में इनखे जेकॾहिं कजे त जेकॾहिं कंहिंजे घर में 1000 यूनिट्स बिजलीअ जा ख़र्च था थियनि महीने में, त जेकॾहिं बिजली तव्हांजी कोयले मां अचे थी सिधी त तव्हांजो बिल थींदो ₹2500 महीनो, पर उहा साॻी बिजली बटन त साॻियो ई थियो, उहा बिजली जेकॾहिं अंडरग्राउंड गैसिफिकेशन मां अचे त तव्हांजो महीने जो बिल थींदो ₹3500। पर जेकॾहिं तेल मां उहा बिजली थी अचे तव्हांजे घर में त तव्हांजो बिल थींदो ₹8000 साॻे लाइ। जेकॾहिं विंड ऐं सोलर मां अचे थी त तव्हांजो थींदो ₹13000 बिल, बल्कि ऑयल मां हाणे वधाए उनखे ₹11 कयो त माना ₹11000 बिल। हाणे कंज़्यूमर जेके आहिनि, मां जेकॾहिं कंज़्यूमर आहियां ऐं मुंहिंजे घर में 1000 यूनिट इस्तेमालु था थियनि त ऑप्शन्स कहिड़ा आहिनि? साॻे ई 1000 यूनिट लाइ मां ₹2500 पे कयां महीने में, ₹3500 पे कयां, ₹11000 पे कयां, ₹13000 पे कयां, त माण्हुनि ते केतिरो बर्डन ज़्यादा थो थिए। सभ खां चीपेस्ट जेको आहे उहा त जेको 2500 महीने में असां बिल ॾियूं, माना कोयले मां डायरेक्ट बिजली अचे, ठीकु आहे, पर माना ओपन पिट माइनिंग करे, ओपन पिट माइनिंग या अंडरग्राउंड माइनिंग कयो, कोयले खे कढण लाइ कोयले खे कढी उन खे तव्हां बर्न करे पोइ उन मां तव्हां बिजली पैदा कयो, ठीकु आहे न। उहो तव्हांजो सिंपल ऐं लीस्ट कास्ट सोल्यूशन आहे। सॼी दुनिया में मतिलबु उहो वाइडली एक्सपीरियंस्ड मेगावाट्स अचनि था न, भला जेकॾहिं इहा ॻाल्हि हुजे, अमेरिका में इन ई कोयले मां 56% 56% बिजली, टोटल बिजली मां 56% बिजली कोयले मां थी पैदा थिए, ये अंडरग्राउंड गैस मां नथी थिए, ठीकु आहे। ऑस्ट्रेलिया है, इंडिया है, चाइना है, 66 खां 70% बिजली कोयले मां थी पैदा थिए। ही जेको अंडरग्राउंड कोल गैसिफिकेशन आहे उन मां तव्हां चंद हज़ार मेगावाट ॾिसंदो, सॼी दुनिया में महांगी आहे, ऐं ॿियो उन जा जेके इफेक्ट्स आहिनि घणा उहे सही न आहिनि। हाणे ही जेको 5-7 ॾींहं अॻे जॾहिं इहो आई अख़बार में आयो त हाणे इहो पंहिंजो 1 मेगावाट प्रोड्यूस थियो आहे, त इन्हनि जा के एग्ज़ीक्यूटिव जेके आहे सीनियर माण्हू, उन्हनि जी मां बयानु ॾिठो त उन में चऊं त असांखे हिन वक़्त ताईं ₹3 अरब मिली चुका फेडरल गवर्नमेंट जी ॾे। सिंध गवर्नमेंट जी शायदि फंडिंग कोन्हे, फेडरल गवर्नमेंट उन्हनि खे फंडिंग कयो आहे, त ऐं हीउ प्रोजेक्ट हलियो आहे कॾहिं 2009 खां, हिनखे 6 साल थिया आहिनि। ऐं शुरू में थियो
रिसर्च प्रोजेक्ट जे तौर ते कि ही जेका टेक्नोलॉजी आहे इनखे टेस्ट त कयूं आज़मायूं त आया पाकिस्तान में केतिरे क़दुरु इहा वायबल आहे, टेक्निकली वायबल आहे, इन्वायरमेंटली वायबल आहे, फिनेंशियली वायबल आहे, कमर्शियली वायबल आहे, त पोइ ॾिसूं त अॻिते छा थींदो। त हिननि 3 अरब रुपया इन रिसर्च प्रोजेक्ट ते हुननि जी पंहिंजी स्टेटमेंट आहे त असां ख़र्च थियो आहे हिन वक़्त ताईं। मां पंहिंजे आर्टिकल्स में ईरान में न्यूज़ अख़बार में छपियूं, हिकिड़े सेमिनार में मूं ॻाल्हि कई जंहिं ते सिंध गवर्नमेंट जा घणा जेके जो वज़ीर रहिया आहिनि उहे बि हुआ। बाबा 3 अरब रुपया जेके तव्हां 1 मेगावाट ते ख़र्च था कयो, 3 अरबनि में मां तव्हांखे 300 मेगावाट बिजली कोयले ते हणाए थो ॾियां। पाकिस्तान ऐं सिंध जे लाइ बहितर ऑप्शन कहिड़ो आहे? 3 अरब ख़र्च करे 1 मेगावाट अंडरग्राउंड कोल गैसिफिकेशन मां हणो, या 3 अरब ख़र्च करे कोल पावर मां 300 मेगावाट बिजली पैदा कयो। तव्हांजे लाइ माण्हुनि ऐं कंज़्यूमर्स जे लाइ कहिड़ी चङी ॻाल्हि आहे। अच्छा, उहा ॻाल्हि जेका आहे उहा उते ई पई आहे, उन ऑफर खे कोई कोन थो खणे। या जीअं तव्हां ॻाल्हि कई बेनज़ीर साहिबा जे ॾींहंनि में इहो ई प्रोजेक्ट थर जो 5200 मेगावाट, $2 अरब जी इन्वेस्टमेंट ही ऐं 100% इन प्राइवेट इन्वेस्टमेंट, माना सरकार जो रुपयो बि ख़र्च न पियो। फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट उन्हनि कंपनी जी जहिड़ी मूं तव्हांखे चयो न, हिकिड़ी एटलांटा जॉर्जिया जी जेका कंपनी ने ख़रीद कयो, 35,000 मेगावाट बिजली पैदा थी करे यूरोप में, अमेरिका में, लैटिन अमेरिका में उन कंपनी अची इहो थर्कोल प्रोजेक्ट ख़रीद कयो सीपा खां। एॾी वॾी कंपनी 35,000 मेगावाट, पाकिस्तान कुल पैदा करे थो 19,000 मेगावाट। असांजे मुल्क खां हिकिड़ी कंपनी 35,000 मेगावाट उहा आई करणु, ऐं उन्हनि पंहिंजो हिते कमु शुरू करे ॾिनो। माना त कमर्शियली वायबल हो, $2 अरब हू पंहिंजो ख़र्च पिया कनि। सरकार न सिंध गवर्नमेंट जो न फेडरल गवर्नमेंट जो को पैसो कोन हो। 5 ॾींहं अॻे मूं कंहिं ॿिए चैनल जे ज़रिए डॉक्टर समर मुबारक बंसमो जी हुननि गुफ़्तगू कराई। मां हिकिड़ो वक़्फ़ो वठां, पोइ मां चवंदुसि त जेको आहे तव्हांजो नाज़रीन साईं मुहबला शाह साहिब सां थर जे कोयले जे हवाले सां गुफ़्तगू हलंदड़ आहे। ऐं गैसिफिकेशन जे प्रोजेक्ट खां अलावा असां ज़ाहिर आहे चाहींदासूं त ॿिया बि जेके उते प्रोजेक्ट जेको सिंध गवर्नमेंट जो हिकिड़ो पंहिंजो प्रोजेक्ट आहे या एंग्रो जो जेको प्रोजेक्ट आहे हुन हवाले सां उहो जीअं साईं ॿुधायो पिया त उन ते त का ॻाल्हि ॿोली कोन थिए थी पई, उन ते बि गुफ़्तगू कंदासूं मजमूई तरह ते। ऐं उनखां अलावा ॿिया बि केतिरा इशूज़ आहिनि, मिसाल तौरु गडाणी वटि जेको कोल बेस्ड पावर जी जेका कोशिशि कई वई, या बिन कासिम वटि जेको कोल जनरेट करण जी ॻाल्हि, पंहिंजो पावर जनरेशन हणण जी ॻाल्हि कई वई, उन्हनि इशूज़ ते बि ॻाल्हाईंदासूं त थर जे कोयले जी जेका इम्पोर्टेंस आहे फ्यूचर में केतिरी रहे थी, छा नथी रहे। वक़्फ़ो वठूं था, वक़्फ़े खां पोइ मोटी गुफ़्तगू पिया असां सां गॾु। वेलकम बैक नाज़रीन, अचो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू कयूं था थर जे कोयले जे हवाले सां। साईं मुहबला शाह साहिबु असां सां गॾु पंहिंजो अचो त गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। जी शाह साहिबु, गैसिफिकेशन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल्हि तव्हां पिया कई, त उहो जेको आहे दुनिया जे अंदरि जेको आहे उहो टोटल जेको कोयले ते जेका बिजली पैदा थिए थी उनजो 2 या 3% जेको आहे उहा गैसिफिकेशन वारनि प्रोजेक्ट्स में, बाक़ी जेको कन्वेंशनल तरीक़ो आहे उनमां थिए थो। पर हाणे जेको आहे जीअं तव्हां ॿुधायो त केतिरा मुल्क आहिनि जिते तमामु घणी 50-60% कोयले मां बिजली पैदा थिए थी। असां वटि छो बिजली जो कोयले जी ॻाल्हि बि काफ़ी वॾे अरसे खां 90s खां वठी कयूं था पिया, पर कोयले मां बिजली पैदा ऐं बिजली जे हवाले सां रड़ियूं बि कयूं था त असां वटि बिजली न आहे, लोड शेडिंग 18 कलाक जी लोड शेडिंग आहे, पोइ बि असां बिजली छो नथा पैदा कयूं कोयले मां? और जेको अंग्रेज़ी में चवंदा आहिनि दिस इज़ $1 मिलियन क्वेश्चन। सभु कुझु हूंदे बि हिकु तरफ़ असीं चऊं त 175 बिलियन टन कोयलो पियो आहे थर में। 95-96 में इन्वेस्टर्स बि आया, एग्रीमेंट्स बि थिया, ऐं एॾो सस्तो हो जो $2.5 यूनिट पई पए बिजलीअ जी। ठीकु आहे,
पोस्ट पाकिस्तानी सियासत जे नज़र थी वियो ऐं अफ़सोस इहो आहे त कंहिं बि इन ॻाल्हि ते प्रोटेस्ट न कयो ठीकु आहे सही त भई हीअ ज़्यादती थी रहे मुल्क सां बि सिंध सां बि कंहिं न कयो मां घणनि खे उन वक़्त में चयो ठीकु आहे छाकाणि इहो प्रोजेक्ट मां शुरू करायो त मूंखे ॾुख पियो थिए त मुल्क जे लाइ ऐं सिंध जे लाइ ऐं माण्हुनि जे लाइ बिजलीअ जो मसइलो बि हल थींदो माण्हुनि जो रोज़गार बि थींदो ऐं बग़ैर वजह ते रुॻो सियासत जे करे ख़तमु थो कयो वञे सो मां घणनि माण्हुनि खे तव्हांखे सुञाणो मां बि सुञाणा नाज़रीन जेके वक़्त जा MNAs MPAs वज़ीर शज़ीर हूंदा न अड़े बाबा हीअ ज़्यादती माण्हुनि सां थी रही आहे सिंध सां बि आवाज़ त उथारियो कंहिं असेंबलीअ में हिकिड़ो अखर न ॻाल्हायो हिन ते ऐं वरी इहा उमेद हुई परवेज़ मुशर्रफ में उमेद न हुई उन कुझु न कयो ॻाल्हियूं घणियूं हो जेको शौकत अज़ीज़ साहिबु हुयो उहो MNA इन थर मां थियो थर ठीकु आहे साईं ऐं हो एहसान फरोमोश अहिड़ो थियो त जेको शिन्हुआ चाइनीज़ कंपनी जो प्रोजेक्ट हो थर ते जंहिं ते सिंध गवर्नमेंट वापटा ऐं चाइनीज़ गवर्नमेंट जो पाण में एग्रीमेंट थी वियो बीजिंग में इनिशियल साइन थी उन खे कैंसिल करण में वॾो हथु इन जो शौकत अज़ीज़ जो 1 महीने उतां थियो उन इन प्रोजेक्ट खे एज़ चेयरमैन ECC उहा मीटिंग प्रिज़ाइड करे ऐं कैंसिल कई हे त हुननि थर मां चूंडण जो हुननि खे बदिलो ॾिनो पोइ वरी उमेद इहा थी त 2008 में जॾहिं पीपुल्स पार्टी जी हुकूमत आई त घणनि ई माण्हुनि खे इहा उमेद हुई त बाबा हे बेनज़ीर साहिब जो प्रोजेक्ट आहे पंहिंजो ऐं पीपुल्स पार्टी खे वॾी क्रेडिट बि मिली हुई त तव्हां हेॾो वॾो प्रोजेक्ट कयो पिया ऐं बेनज़ीर साहिबा इन जो फाउंडेशन स्टोन रखियो पाण जनवरी 1996 में इस्लाम कोर्ट में त घणनि खे इहा उमेद हुई त बाबा बेनज़ीर साहिब जे नाले में हाणे इहा उनजी शहादत थी उन जे नाले मां जेका हुकूमत ठही आहे त ॿियो न आहे त हुनजी इज़त रखंदा ऐं जंहिंजो फाउंडेशन स्टोन रखियो अथऊं जिते हू छॾे वई आहे शहीद उन ॻाल्हि खे उतां शुरू कंदा चयूं बि पिया तक़रीरुनि में चयूं बि पिया बेनज़ीर साहिब जो प्रोजेक्ट 5 साल 6 साल 7 ते 8 साल मजाल आहे जो कंहिंखे उहा ॻाल्हि हुजे त भाई जंहिंजे नाले में असां हिते पहुता आहियूं उनजी इज़त रखूं त जंहिंजो फाउंडेशन स्टोन रखी वई उनजे कागज़ पिया आहिनि उनजे डॉक्यूमेंट्स पिया आहिनि उनजी कास्टिंग पई आहे थोरो अपडेट करिणो पवंदो न पर हर शइ डॉक्यूमेंट्स में तयारु आहे ऐं उनजी इज़त रखो मुल्क जो बि सिंध जो बि फ़ाइदो उहा ॻाल्हि उते ख़तमु थी कहीं हथु न लाथो ठीकु आहे साईं हाणे ॻाल्हि आहे त असांजो जेको इहा इनएक्टिविटी चइजे सुस्त रफ़्तारी चइजे असांजो इनडिसाइसिवनेस फ़ैसिले करण जी क़ुवत न आहे या असांखे ख़बर न आहे त ॻाल्हि कीअं कजे इग्नोरेंट आहियूं कंहिंजी बि वजह हुजे नतीजो छा थो थिए त हिकु त मुल्क सफ़र कयो आहे घणो बिजली हाणे जेका आहे ऐं सस्ती बिजली छाकाणि जो असां पैदा नथा कयूं कोयले मां इहो अर्ज़ु कयो न 2.5 रुपए वारी बिजली पैदा नथा कयूं 11 रुपए वारी ऐं 13 रुपए वारी बिजली पैदा थिए थी जेका माण्हुनि लाइ कहर पैदा थी करे ज़ाहिर आहे इम्पोर्ट बिल वधी वियो आहे पाकिस्तान हाणे उन जो पाकिस्तान ख़ासि तौर ते सिंध ते उन जो नतीजा कहिड़ा निकिरंदा निकिरी रहिया आहिनि हिकिड़ो त हीउ जेको रॉ मटीरियल आहे कोयलो जे असीं पाण हाणे सभ खां ज़्यादा त सिंध में आहे न इहो थर में जे असीं पाण सालनि जा साल उन जे इस्तेमाल लाइ असीं सुस्त रफ़्तार हुजूं त पोइ छा थींदो पोइ विंड ते पावर लॻंदा सोलर ते पावर लॻंदा नेचुरल गैस ते पावर प्लांट लॻंदो फ्यूल ऑयल ते पावर प्लांट लॻंदो ॿिया जेके रॉ मटीरियल्स आहिनि उन डिमांड खे त कंहिं न कंहिं तरीक़े सां पूरो थियणो आहे न सप्लाई थी जे अकुल वारी चीप सप्लाई नथा असां कयूं त महांगी सप्लाई वारा ॿिया घणा ई माण्हू हूंदा जेके चवंदा असांखे मुनाफ़ो ॾियो इम्पोर्टेड कोल ते बि जेको आहे कनि था पिया सो हिकिड़ो त असां ख़ासि तौर ते सिंध न हाणे मां उन लिहाज़ सूबे जे लिहाज़
असांजे सुस्त रफ़्तारीअ जो, काहिलीअ जो, इग्नोरेंस जो नतीजो इहो त ॿिया रॉ मटीरियल्स जंहिंमां बिजली पैदा थिए थी उन्हनि ते ज़्यादा बिजली थींदी थी वञे। ॿियो, असांजो इंडिजिनस जेको घर जे अंदरि रिसोर्स पियो आहे थरकोल, उहो उते ई पियो आहे ऐं इम्पोर्टेड कोल ते हाणे प्लांट्स लॻनि था पिया इलाही। ऑस्ट्रेलिया मां अचे, इंडोनेशिया मां अचे, ॿियनि मुल्कनि मां अचे। त जेकॾहिं सप्लाई एंड डिमांड इम्पोर्टेड कोयले मां पूरी थी वई, तेल मां, नेचुरल गैस मां, विंड मां, सोलर मां पूरी थी वई, पोइ 175 बिलियन टन जेके तव्हांजा हिते पिया आहिनि 100 साल के मथां वेठा, हाणे वरी उन वारी जे दड़ ते वेठा हूंदा मथां, उहे ईअं हूंदा, वारी जे हेठों पिया हूंदा, अञा पिया हूंदा। टियों, असां पंहिंजे सुस्त रफ़्तारी ऐं इनडिसाइसिवनेस जे करे मुल्क खे जेको हूअं असांखे क्रेडिट मिलणु घुरिजे त बाबति सॼे पाकिस्तान जे लाइ सस्ती बिजली सिंध पैदा करे थी ॾे, त असां चए गुडविल मिलंदी, आमदनी बि थींदी, तव्हां पैदावार कंदो, तव्हांजी बिजली ख़रीद कंदा, पर गुडविल जे बजाए छा थो थिए त तव्हांजी शइ पई आहे, उनजो इस्तेमालु नथो थिए, कास्ट ऑफ प्रोडक्शन महांगी आहे ऐं माण्हू घणी महांगी बिजली ख़रीद करण लाइ मजबूर आहिनि, छाकाणि जो असां कुझु नथा कयूं। सो पावर सेक्टर मां ऐं अल्टीमेटली पंजी इहा ॻाल्हि आहे त एनर्जी सेक्टर मां, पावर सेक्टर मां सिंध खे जेको से हुअणु घुरिजे, जेको असांजो इम्पैक्ट हुअणु घुरिजे डिसीशन मेकिंग ते, उहो असांजो इम्पैक्ट बिल्कुलु कमो में ज़ीरो थी वियो आहे। हूअं वी वुड असां हुजऊं हा लार्जेस्ट प्रोड्यूसर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी इन पाकिस्तान, माना तव्हांजो एनर्जी पॉलिसी ते वॾो असरु हुजे हा, तव्हां ई शेप कयो आहे, उनजी शकिल ठाहियो आहे। हाणे हर शइ हूंदे पॉलिसी में बि असांजो हाणे कोई रोल न रहियो, जेको वञे असां एलाज़ मिनतूं कयूं, ॿुधे को न ॿुधे संदन मर्ज़ी। कास्टिंग में असां घटि थी वियासीं, रिसोर्स पंहिंजो घर में पियो आहे, इम्पोर्टेड कोयले ते बिजली अचे थी, ठहे थी पई, हिते रिसोर्स पियो आहे, ॿिया जेके नॉन कोल बेस्ड पावर आहिनि उन ते ठहे थो। असांजी पंहिंजी छा चइजे हिन ॻाल्हि खे, ॾुख सवाइ हिन जो ॾुख थो थिए ॾाढो, त ॼाण वाक़िफ़ वारा माण्हू आहिनि, ख़बर बि अथनि, ऐं इन ई बेनज़ीर साहिबा जे हुकूमत में हेॾो वॾो कमु थियो ऐं जंहिंजो हुन रखियो, न सिर्फ़ु उन जी इज़त न रखियो, पंहिंजी क्रेडिट जेका आहे असांजी उहा असां ख़राबु करे छॾी आहे। हाणे महांगी बिजली तव्हां ॾिसो न, असांजो हिन जो वरी नतीजो इवन कोयले में, इहा बि ॻाल्हि नाज़रीन लाइ ज़रूरी थी, असांजे नाअहली या सुस्त रवी जे करे एतिरे क़दुरु माण्हुनि एक्सप्लॉइट था कनि सिंध खे, पाकिस्तान खे, त जेका कोयले ते बिजली हिंदुस्तान में 3 रुपए में यूनिट मिले थी, 3 रुपया, उहा हाणे असां ॻाल्हि था कयूं त साॻी बिजली साॻे कोयले ते 8 रुपए में असां ख़रीद कंदासीं हिंदुस्तान खां, बाबा न हितां अलिफ या IPPs खां, हिते असां हितां नओं प्रोजेक्ट को लॻे असां 8 रुपए में ख़रीद करण लाइ तयारु आहियूं, थरकोल मां, झिरक मां, ठटे मां, पंजाब मां, कंहिं ॿी जाइ तां, IPPs खां, बाबा हो 3 रुपए में थियो थिए। असांजो लेबर्स आहिनि, हुननि जी कास्ट जेका आहे 3 रुपया आहे यूनिट कोयले मां। हाणे असां गैसिफिकेशन न, स्ट्रेट कोल माइनिंग मां जेका बिजली थी थिए, हो 3 रुपए में थी थिए, असां 8 रुपया छो था ॾियूं? इहो चाहे वाई आर वी इन्फ्लेटिंग, माना माण्हू ते बर्डन पवंदो न कंज़्यूमर्स ते, ठीकु आहे। हिंदुस्तान ॿ ॻाल्हियूं कयूं जेके असां नथा कयूं। हिकु त हिंदुस्तान जा जेकी कोयले जा ब्लॉक्स आहिनि, जीअं असां थर में कोयले जा ब्लॉक्स ठाहिया आहिनि न, 12 ब्लॉक ठाहिया, 12 ब्लॉक ठाहिया। अब उहो ठाहिण जो मतिलबु इहो हूंदो आहे त हिकिड़ो त जनरल एस्टिमेट थींदो आहे, उन जो रिज़ल्ट्स केतिरो आहिनि, पर फाइनल जेको थींदो आहे जॾहिं ब्लॉक ठहंदो आहे, माना हिन में प्रूवन रिज़र्व केतिरो आहे,
चेक वेक करे टेस्टिंग करे हिन में हेतिरो आहे। असां छा कयो आहे त हिते जेके ब्लॉक्स आहिनि इहे माण्हुनि खे ॾिना आहिनि, विराया आहिनि बल्कि ख़राब विराए छा, ठीकु आहे न, हे फलाणे खे फलाणे बाबा हे फलाणे खे फलाणे खे। हिंगरो खे ॾेई छॾियो, हे फलाणे खे ॾेई ठीकु छॾियो। आहे। हिंदुस्तान में छा कयो, सुप्रीम कोर्ट इहो विराइण वारो सिलसिलो सुप्रीम कोर्ट सभु अहिड़ा कैंसिल कया, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया। बल्कि उन ते प्राइम मिनिस्टर अॻे मनमोहन सिंह, इंडिया जो कोल मिनिस्टर ऐं 3-4 ॿिया जेके सीनियर माण्हू हूंदा हुआ सरकारी, उन सभिनी जी पुछाण आई हले थी पई। छो त बाबा हे कोयलो जेको आहे तव्हांजे घर जो त कोन्हे, प्राइवेट माण्हुनि जो रिसोर्स आहे न, त कम्पिटिटिव बिडिंग खां सवाइ तव्हां कीअं माण्हुनि खे ईअं ॾेई छॾियो। त सुप्रीम कोर्ट कयो चयो हे सभु कैंसिल, हर हिकु ब्लॉक जी तव्हां ऑक्शन कयो त माण्हुनि जो रिसोर्स आहे, माण्हुनि खे पैसा मिलनि, पोइ भले किस्तनि में मिलनि पर रिसोर्स जी क़ीमत मिले। नतीजो छा थियो, कैंसिल करण खां पोइ जॾहिं हाणे कोयलो जीअं असां वटि आहे सूबे जी मिल्कियत आहे न, उते बि सूबे जी मिल्कियत आहे, त जॾहिं उते सूबनि पंहिंजे पंहिंजे कोल ब्लॉक्स खे ऑक्शन कयो, 11 ब्लॉक हिन वक़्त ताईं ऑक्शन थिया आहिनि ऐं 800 अरब रुपया आमदनी मिली आहे सूबनि खे। 800 अरब सिर्फ़ु 11 मां, ठीकु आहे, हुननि वटि 200 ब्लॉक आहिनि, त माना हे 800 अरब हो ईअं पिया वञनि न माण्हुनि ॾे। हाणे सिंध सरकार बि ईअं ॾिना आहिनि न ब्लॉक, सुभाणे हाई कोर्ट या सुप्रीम कोर्ट हिते बि उहो कमु करे जेको हिंदुस्तान जी सुप्रीम कोर्ट कयो भई कम्पिटिटिव बिडिंग खां सवाइ तव्हां पब्लिक रिसोर्स कीअं था ॾियो। ईअं हिंदुस्तान 800 अरब कमाया सिर्फ़ु 11 मां, आईंदा मां अञा ॿियनि में वधीक कमाईंदा। त हिकु त सूबे खे आमदनी आई, उहा आमदनी तव्हां पब्लिक ते ख़र्च कई या माण्हुनि खे सब्सिडी ॾिनी या ॿिया प्रोजेक्ट्स पैदा कया। हिते सिंध में उहा आमदनी ख़बर न आहे त 0 आहे या 5 रुपया आहिनि। ऐं ऑफकोर्स जंहिं इन्वेस्ट कयो त पोइ ज़ाहिर उहो उन मां कढंदो ऐं कुझु न कुझु प्रोड्यूस कंदो न। ॿियो इंडिया छा कयो त हुननि पंहिंजो बि सरकारी तौर ते कोल पावर प्रोजेक्ट लॻाया त कास्टिंग असां ॾिसूं त मिनिमम कास्टिंग केतिरी आहे। प्राइवेट सेक्टर त हुन ते पंहिंजो जैकअप कंदो वॾो प्रॉफिट, त हुननि ॾिठो त असांजी कास्टिंग पोइ हिन सूबे में आहे या हुन सूबे में आहे या हुन में आहे, 2.5 रुपए खां 3 रुपए ताईं कास्ट पए थी यूनिट। त हुननि उन्हनि ते हाणे कैप लॻाई आहे, तव्हां कंज़्यूमर खां फुरीदो न, 3 रुपए ताईं तव्हां पैदा कंदो कोल, जे इन खां वधीक थींदो त तव्हांखे जस्टिफाई करणो पवंदो डॉक्यूमेंट सां। असां वटि काई शइ अहिड़ी कोन्हे, असां इहो पंहिंजो कोल जो जेको रिसोर्स आहे ईअं ॾेई था छॾियूं। हुननि 800 अरब कमाया आहिनि सिर्फ़ु 11 मां, ऐं ॿियो हुननि पाण प्रोजेक्ट लॻाए उनजी एक्चुअल कास्टिंग कई अथऊं। पोइ इन्वेस्टर खे चवनि था त हाणे ही असांजी कास्टिंग आहे, तव्हांखे 10% या 20% प्रॉफिट मार्जिन, इन खां वधीक नथो थिए। असां वटि ॿई शयूं कोन्हनि, कोल बि असां ॾेई छॾियो, पतो न छा ते कहिड़े बेसिस ते ॾिनोसीं, ऐं ॿियो असां पंहिंजो हिकु प्रोजेक्ट न लॻायो। मूं चयो न त इन्हनि 3 अरबनि में 300 मेगावाट मां तव्हांखे लॻाए थो वञा किथां बि। पोइ छा थींदो, इहे कॉस्टिंग पैरामीटर, इन्वायरमेंट पैरामीटर्स, टेक्निकल पैरामीटर्स तव्हां चेक कंदो, पोइ जेको IPP तव्हां वटि ईंदो या प्राइवेट सेक्टर तव्हांखे हुन सां टेस्ट करे ॾिसंदव, पोइ तव्हांखे को फुरींदो कोन। न करण जे करे हुते 3 रुपए में बिजली थी अचे यूनिट कोयले मां, असां वटि 8 रुपए जी ॻाल्हि थी थिए। माण्हुनि ते बर्डन इहो वधियो, मां असांजे लाइ कोयलो बि महांगो थींदो थो वञे, असांजे पंहिंजे ग़लतियुनि, सुस्त रफ़्तारीअ जे करे, फ़ैसिले जी कुवत न हुअण जे करे उहो बि असां वटि महांगो थींदो थो वञे। हाणे 8 सेंट ते पहुतो आहे, 2 साल ॿिया असां सुस्त रफ़्तारी कई, 10-11 सेंट ते इहो भलियो थींदो। ठीकु आहे साईं। ऐं ॿियो असां पॉलिसी, एनर्जी पॉलिसी में पंहिंजो शेयर घटाए छॾियो आहे। असीं रॉ मटीरियल्स में असांजो जेको नुक़सानु थींदो थो वञे, ॿिया रॉ मटीरियल इस्तेमालु था थियनि, इम्पोर्टेड कोल थो थिए, विंड पावर ॿियनि ॻाल्हियुनि ते थिए थो, उहो कोयलो उहे वारी जे दड़नि जे हेठां पियो आहे जेको 100 सालनि खां पियो हूंदो हो। इहो असांखे लार्ज पिक्चर में इहो नुक़सानु आहे, कंज़्यूमर हेसिस में इहो असांखे नुक़सानु आहे।
त हुते 3 रुपया बिजली कोयले मां, हिते 8 रुपए में बिजली कोयले में, ऐं हो 3 अरब रुपया ख़र्च करे 1 मेगावाट आहे अंडरग्राउंड कोल गैसिफिकेशन मां। साॻियुनि 3 अरबनि मां हिन खे चयो तव्हांखे 300 मेगावाट कोयले ते बिजली मिली सघे थी। त असां जेकॾहिं पाण प्रोएक्टिव रोल माना इहो वफ़ाक़ी हर शइ खे हुकूमत नुक़सानु, माण्हुनि खे बि, सूबे जे सिंध जे पॉलिसी खे बि। माना वफ़ाक़ी हुकूमत जेके 3 अरब रुपया ख़र्च कया आहिनि ज़रदारी साहिब जे ॾींहंनि खां वठी इहो प्रोसेस शुरू थियो हुयो, ऐं उहो जेकॾहिं हाणे उहो टाइमली जेकॾहिं इहो पाणी को प्रोजेक्ट खणनि हा ऐं कंहिं पंहिंजो कंपनी सां ॻाल्हि सालनि में थिया न टेक्नोलॉजी अची वञे हा। जेकॾहिं बेनज़ीर साहिबा वारो प्रोजेक्ट जेको हो 5200 मेगावाट, उन जो बि टेक्निकली वायबल, माण्हुनि इन्वेस्टर मुंहिंजे चवण ते त न आया न, उहे डेटा मूं खां वठी हुननि पाण हर ॻाल्हि खे डबल चेक कयो, अमेरिकन हुजनि या चाइनीज़ हुजनि या ऑस्ट्रेलियन वारनि। त हू जॾहिं आया, पर जेकॾहिं तव्हां 5200 मेगावाट जो हिमत नथा सोचियो त असां एॾी ॻाल्हि कीअं कयूं, त तव्हां 300 मेगावाट जो इन्हनि 3 अरबनि में कयो त तव्हांखे हर शइ साम्हूं ईंदी, पोइ को तव्हांखे बेवकूफ़ न ठाहींदो, न माण्हू एक्सप्लॉइट करे सघंदो। शाह साहब तव्हांजी वॾी महिरबानी। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी ऐं यकीनी तौर ते जॾहिं इन तरह जी जेका आहे जेको आहे अंगनि अखरनि सां इहे शयूं साम्हूं अचनि थियूं, सची ॻाल्हि इहा आहे त जेका तकलीफ़ थिए थी ऐं जेका अहसासु थिए थो हिकिड़े बेमालके हुजण जो, त हुकूमतूं असांजूं जेके आहिनि उहे ख़बर न आहे त कहिड़ा कमु कनि थियूं ऐं कहिड़ी उन्हनि जी मसरूफ़ियत आहे, ऐं जेको हीउ एॾो सारो जेके मामला आहिनि, अरबें रुपया ऐं खरबें रुपयनि जा जेके बजट पेश थियनि था, उहे इस्तेमालु थियनि था नथा थियनि, पर माण्हुनि जी भलाई जे लाइ ॼण चोर कुझु थिए कोन थो। ऐं सिंध जी जेका इंफ्रास्ट्रक्चर खां वठी जेका इक़्तिसादी सूरत हाल आहे, जिते माण्हू बचा विकिणण ते मजबूर थियनि था, असां ख़बरूं ॿुधूं था, जिते माण्हू ख़ुदकुशियूं करण ते मजबूर थियनि था, पर असांजा वज़ीर कबीर हुकुमरान जेके आहिनि उहे जेको आहे उन्हनि जे कननि ते का जूं कान थी रिंगे। आख़िर इहो मामिलो असांखे केॾांहुं खणी वेंदो? इन तरह जी बेवसी ऐं लाचारी जेका माण्हुनि जी आहे, आख़िर उहो कॾहिं को अहिड़ी का शक्ल न वठंदी जो इहे सभु मामला जेके आहिनि उन ते सिंध को रिएक्शन वाक़ई न कंदी, ऐं सिंध जा वसीला ईअं ई जेको सिंध सां ज़्यादती थींदी रहंदी। ख़बर न आहे त छा थींदो, पर सूरत हाल ॾाढी अफ़सोसनाक आहे, ऐं असांजे हुकुमराननि लाइ यकीनी तौर ते इहा ॻाल्हि जेका आहे उहा कंहिं बि रीति उन्हनि जी का चङाई जी ॻाल्हि न आहे। हुननि खे बहरहाल इहो आवाम सां एॾी वॾी वेसाघातियूं करण जो शायदि उन्हनि खे किथे न किथे भोगणो ज़रूरु पवंदो। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो त पंहिंजे मेज़बान फ़याज़ नशकीन इजाज़त ॾियां।